सिंधरी मशहूर दरगाह गाजी शाह जो 3 रोज़ा उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। काछे जी मशहूर दरगाह गाजी शाह जो मेलो 29 जनवरी खां शुरू थी वियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत पंजाब बलूचिस्तान समेत मुल्क मां ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। परे परे खां माण्हू अचनि पिया हिते, सिंध खां बलूचिस्तान खां पूरी पंजाब जा माण्हू बि हिते मेले में अचनि पिया। ख़ुशी थी आहे दरगाह ते ऐं तमामु पुरसुकून अमन अमान जे हिसाब सां। सिंधरी मशहूर दरगाहूं कलंदर लाल शहबाज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ 3 नंबर ते वॾी दरगाह आहे, जिते सिंध जो वॾे में वॾो मेलो लॻंदो आहे। गाजी शाह जी दरगाह जिन्हनि जे दरगाह जे करे बि मशहूर आहे। हिते ईंदा आहियूं दीदार करणु ॾाढो बहितर लॻंदो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। गाजी शाह जो मेलो आहे, हिते वॾा अक़ीदतमंद पंहिंजे अक़ीदे सां अचनि था साईं जी ज़ियारत करण, के बासूं बासण था अचनि, कंहिंजूं बासूं उमेदूं पूरी थियूं थियनि, उहे पंहिंजी उमेदूं ॾियण था वञनि। हिते आयल ज़ाइरीन लाइ मुफ़्त लंगर समेत राश जो बंदोबस्त कयो वेंदो आहे। मेले में आयल माण्हुनि लाइ खाइण पीअण शयुनि जा स्टॉल, मिठाईअ जा दुकान, ॿारनि लाइ रांदीकनि जा दुकान, मेले में तफ़रीह लाइ मौत जो खूह, सर्कस, चिड़ियाघर, चोडूल, कश्ती ऐं चीकला पिण लॻाया वेंदा आहिनि। मेले जे हिसाब सां भाईजान महांगाई जेतिरी चइजे न उन खां घटि न आहे, वधीक आहे। त उन जे हिसाब सां हीअ जेका शइ आहे न, हीअ खसी शइ आहे। असां 30 रुपए में ख़रीद करे वठी ईंदा हुआसीं, हिन वक़्तु असांखे 180 रुपए में मिले थी। आई कोन थो सघे, बवेल मानी लाइ परेशान आहे। अॻे अमन ईमान हूंदो, हाणे त बसि बाबा जिते किथे चोरी। अॻे मेला भला हूंदा, हाणे त मेला बि ईअं आहिनि सफ़ा हथ गॾ। हर साल खां हेल वधीक आहे ऐं रोज़गार तमामु सुठो आहे, फर्स्ट क्लास आहे। मेले में अमन लॻो पियो आहे, तमामु फर्स्ट क्लास मेलो आहे। माण्हू परे परे खां आयल आहिनि, जेको असां दुकानदार परे परे खां आया। मूंखे हिते 15 साल आहे जेको हिते ईंदे आहे हिते, ऐं वेंदड़ आहियां तमामु हेल वरी अञा बि उन खां वधीक। पूरी सिंध जा माण्हू लथल आहिनि, हर ज़िले जा माण्हू हिन मेले में आहिनि। सखर, घोटकी, पंजाब, बलोचिस्तान, असली पूरी सिंध जा माण्हू हिते लथल आहिनि। पुलिस जो इंतज़ाम हुजणु खपे, ज़रूरी आहे। घणे में घणे असां मुतालबो था कयूं एसपी खे त हीउ मेलो असांजो बरोचन जो मेलो आहे। मां पाण कराची खां आयो आहियां, हिते ईअं हुजे हर माण्हू हिफ़ाज़त सां वञे। आयल ज़ाइरीन खे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। रहाइश समेत वाशरूम जी सहूलियत न हुजण करे ख़ासि करे औरतुनि लाइ वॾी परेशानी आहे। जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम नाक़िस हुजण जे करे मोबाइल ऐं ॿियो सामान चोरी थियण जूं वारदातूं पिण जाम थियनि थियूं। 25 साल थी विया असां हिते ईंदा। जी जी हा, हा साईं जी बास आहे। असां बास पूरो कंदा, हर साल ईंदा आहियूं। परे परे खां 15 साल हाणे आया आहियूं पाण। बिल्कुलु मस्तु, तमामु मेलो सुठो आहे। मुर्शिद जो मेलो आहे ऐं मुर्शिद जे मेले ते हर साल ईंदा आहियूं ऐं अक़ीदत एतिराम सां ईंदा आहियूं। बाइकाते मेले सां घुमणु ईंदा आहियूं। साईं जो मेलो आहे ऐं वॾे धाम धूम सां मेलो आहे। इनशाला अहिड़ो को जाबलू मेलो असां न ॾिठो आहे जहिड़ो मुर्शिद जो मेलो लॻंदो आहे। परे परे खां मुसाफ़िर ईंदा आहिनि, जेके असां पंहिंजो विथ फैमिली ईंदा आहिनि, कुझु ईअं ईंदा आहिनि, साईं वटि ईंदा आहिनि। हर को पंहिंजी बास खणी ईंदो आहे, जंहिंजी बास पूरी थींदी आहे वरी उहो साल साल में ईंदो आहे। गाजन साईं जा ज़ियारती आहियूं, ॾाढो सुकून अची वियो आहे दिलि खे। आईंदे लाइ बि जे हयाती रही त अलाह कंदो सुकून, वरी दिलि खे ॾींदासूं अचे गाजन साईं जे मेले ते। ऐं गाजन शाह जा फ़क़ीर आहियूं, आया आहियूं दरगाह ते मेले ते, ऐं बाक़ाइदे दिलि खे सुकून अचेव आहे। बहितर आहे निज़ाम, सिक्योरिटी वग़ैरह पहिरें अहिड़ो निज़ाम न हूंदो हुयो। पहिरें ना सिक्योरिटी हूंदी ना कुझु हुयो। अल्हम्दुलिल्लाह हाणे जेको निज़ाम हले थो, माशाअल्लाह बहितर निज़ाम आहे। हितूं जो एसपी या डीएसपी जेको आहिनि, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माना सुठो कमु कंदा पिया आहिनि। हितूं जी हुकूमत जेकी बि आहे अल्हम्दुलिल्लाह माना सुठो कमु कंदी पई। पर असांखे तक़रीबन हिते टाइम थी वियो आहे। असांजा जेके न पढ़ ॾाढा उहे हिते ईंदा हुया। काफ़ी टाइम ते असां नंढा हूंदा हुआसीं हिते ईंदा हुआसीं। असांखे तक़रीबन कम से कम 50 साल खां मथे थी वियो असां हिते ईंदा हुआ। गाजी शाह फ़क़ीर आहियूं। हीअं दरगाह असां वटि अॻु में हुकूमत हुई, औक़ाफ़ में हींअर असां वटि दरगाह सही इंतज़ाम ते हले पई। मुरीद ख़ादमी हले पई। तव्हां पाण ॾिसो पिया हिन हिसाब सां भट्टी वसांड, भंडार वसांड, दरगाह वसांड, तक़रीबन मुरीद ख़ादमी ॾिसो पिया पर साल खां हेल मेल तमामु ज़ोर करे लले जाम जाम जो करे जाम थी थिए। मेलो वॾो आहे तर में, जीअं पुलिस अफ़री घटि आहे हींअर। गंज शुक्रा
साईं जो मन त जेको खणी आहे न पूरी थींदी आहे। मिठाई आहे, पड़ा, जेके शइ माना असांजी ख़ाली थी आहे। स्टाल तव्हां लॻाईंदा आहियो? जी जी हा, हर साल लॻाईंदा आहियूं। अच्छा, जी हा, रोज़ी सुठी थींदी आहे। शुक्र आहे मालिक।